असांजे विच में ॾाढा माण्हू नानी अची चुकिया आहिनि, असां उन्हनि जो स्वागत था कयूं। मुस्कान अची वई आहे ऐं मुस्कान मां तव्हांखे इनवाइट थो कयां त तव्हां अचो रंगमंच ते, तव्हांजे बारे में कुझु ॿ ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि तेसिताईं तव्हां तयारी कयो। मुस्कान कोटवाणी 2018 में सिंधी आइडल में असां भाॻ वरितो ऐं उन खां पोइ हिन घणेई इनाम खटिया आहिनि। मां चाहींदुसि उहो पाण ई थोरो घणो ॿुधाए असांखे पंहिंजे बारे में। इनाम जेके तव्हां खटी चुका आहियो, मां तव्हांखे मौक़ो ॾींदुसि थोरो दर्शकनि सां गॾु ॾींदा। ऐं अॼु हिननि खे US जे डॉक्टर हीरो बदलाणी पारां वॾो इनाम ॾिनो पियो वञे। घणो आहे उहो मां तव्हांखे पोइ ॿुधाईंदुसि। पर दादा बदलाणी जो हमेशह इहो शर्त रहंदो आहे कि जंहिं बि कलाकार खे मां इनाम ॾियां थो उहो कलाकार हिते अचे, हिन आस्थान ते अची करे पंहिंजी सेवा करे ऐं तंहिंखां पोइ उहो इनाम वरिताए। त असां चाहींदासीं त मुस्कान असांखे ॿ कलाम ॿुधाई ऐं तंहिंखां पोइ असां हिन प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं। मुस्कान कोटवाणी हीअ संगीत विशारद करे चुकी आहे, क्लासिकल में MA करे चुकी आहे ऐं घणेई इनाम खटी चुकी आहे जंहिंजी मूं वटि लिस्ट कान्हे। सो तुंहिंजे मथां आहे तो पंहिंजे बारे में थोरी सुञाण करे ऐं ॿ कलाम असांखे ॿुधाए। महिरबानी। जय झूलेलाल। मां पंहिंजी सुञाणप ॾियां, ईअं मूंखे लॻे कान थो कि हिते सही थींदो, छोकी हिते हिन स्टेज ते एतिरा गायक, एतिरा वॾा गायक ऐं एॾा वॾा माण्हू अची चुका आहिनि जो मूंखे नथो लॻे कि मां पंहिंजो इंट्रोडक्शन, पंहिंजा अवॉर्ड्स हिते ॾियणा। बसि मां हिते अची करे ॻायां पई, ही मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे। मां शुक्रगुज़ार आहियां दादा हीरो बदलाणी जी, मुंहिंजी पूरी फैमिली जी, सीता सिंधु भवन जी। मूंखे हमेशह एॾो प्यार मिलियो। मां कुझु महीना पहिरीं बि हिते आई हुअसि, दीदी वर्षा कृष्णानी जो, शोभा आंटी जो ऐं सीता सिंधु भवन जी पूरी टीम जो ऐं मूंसां गॾु साज़ीकरण जो ऐं सभिनि खां अॻु तव्हां सभिनी ॿुधण वारनि जो तव्हां असांखे ॿुधण आया आहियो। ऐं मां हाणे साईं सां अॻियां वठी करे पंहिंजो गीत शुरू कंदसि। आशा आहे कि तव्हांखे ज़रूरु मिठो लॻंदो ऐं तव्हांखे वणे। तव्हां नथा ॿुधाइणु चाहियो, तव्हांजे बारे में कुझु इंफॉर्मेशन मूंखे मिली आहे, तव्हां पाण नथा ॿुधाइणु चाहियो। जीअं त मूं चयो त सिंधी आइडल में 218 में तव्हां सदा पार्टिसिपेट कयो। तंहिंखां पोइ पुष्कर में तव्हांखे हिकु कॉम्पिटिशन में फर्स्ट रनर जो अवॉर्ड मिलियो हो 2021 में। तंहिंखां पोइ भजन रत्न जो अवॉर्ड मिलियो आहे हिनखे 2022। तो इन्हनि इनामनि सां गॾु हिननि जी तारीफ़ सां स्वागत कयो वञे।